मसलो इहो आहे त 2020 में नौजवान पीउ क़तल करे छॾियो। तो इहो कंहिंजे ज़ोर ते कंहिंजे ॿार ते वञी करे पलांद कयो आहे? मां इहो पांदो मूंसां गॾु अख़्तर अली पुफार गॾु हुयो, असां घेरत करे पीउ जो मां पांदो कयो आहे। इन में को ॻोठ वारो को चङो माण्हू तोसां गॾु आहे? कंहिंजो बि हथु न आहे, न नंढे जो न वॾे जो, कंहिंजो बि हथु न आहे। मां पीउ जो पांदो घेरत करे कयो आहे। मुंहिंजो नालो अख़्तर अली आहे। छा मसलो आहे? मसइलो इहो आहे, मुंहिंजो मामो मारे आहे। छा नालो आहे मामे जो? महल जो नालो अथसि। हा हा मूंखे घटि में घटि ईअं सम्झो टाइम इलाही गुज़री वियो आहे, यादि न आहे मूंखे। जी जी। ऐं साईं खे चवण मां पंहिंजे मामे जो पलांद करे आयो आहियां। जी जी। मुंहिंजो उनजो नंढड़ो पुटु आहे, हा हा। मासूम आहे। अच्छा। उनजो नंढो पुटु आहे, मां सां चए पियो मां हल मां साथ ॾे। हा हा। मां साथ ॾे, मां हिन मां हली पयुमि। अच्छा। मां असां 2 ॼणा हुयासीं। तव्हां मारण में 2 ॼणा? हा असां 2 ॼणा हुयासीं। अच्छा। तव्हां माना 2 माण्हुनि खे गोली हणी आहियो? हा 2 ठीकु। माना तव्हांखे कंहिं चयो या तव्हां पाण वियो? न बसि असां पाण घर ते कमु करायो आहे। न कंहिं नंढे वॾे तव्हांखे झलियो या उनखे ख़बर हुई या न हुई? कंहिंखे ख़बर ई कोन्हे। अच्छा, तव्हां पाण विया हो? असां पाण